लते बहुगुण की न बधल तरको दुनिया वाजिबुल ई आदत आरिफल बियूदे ईमन वनी कुरखे गजा का पीड़ी। बेटे सरकार से रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो त गद्दी ऐं गिरा गद्दी माना कपड़ो लटो भला कपड़ा पाया भलो भलो भली गाल हुजे गिरा हुजे गिरा सुठो हुजे भलियूं मायूं माखा हाओ तोखे अल्लाह ॾिनो आहे तो रब करीम जी नेमत खे ज़ाहिर करण जे लाइ ज़रूर तू भला कपड़ा पाओ। हिकिड़ो शख्स महबूबन करीम जी दरबार में आयो फाटलड़ा कपड़ा पाता पिया आहिनि वो मिस्कीन ई ज़ाहिर में मिस्कीन लॻो पियो आहे लेकिन हबीब करीम उन खे सुञाणनि पिया थी शाहूकार आहे। जॾहिं आका करीम जी दरबार में आयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ओ शख्स तोखे त अल्लाह घणो नवाज़ियो आहे तो फाटल कपड़ा छाजे करे पाता हे गरीबाना हाल छाजे करे कया थई चवण लॻो साईं बस इनी माई कम निकरी थो वञे। महबूबन करीमन फरमायो अल्लाह तबारक व तआला जंहिंखे मिल्कियत ॾिए थो माल ॾिए थो रब ॾिसण भी चाहे थो त मुंहिंजी नेमत जो भी इज़हार करे मुझी नेमत जो भी इजहार करे तो शुक्र भी अल्लाह जो करे। हाओ एक तो उन शुक्र जे करे नेमत जे करे मिठे महबूबन करीमा जा कई सहाबी सगोरा तमाम शाहूकार हुआ हजरत पीराने पीर साईं भी शाहूकार हुआ अंबिया इकराम अलैहिस्सलाम जे अंदर भी एड़ा नबी सगोरा गुजरिया तमाम वडा वडा शाहूकार हुआ सैयदना सुलेमान अला नबीना व अलैहिस्सलाम रूए जमीन जा बादशाह हुआ हिकड़े वेले ते 300 यानी 3000 ठगा पुठा वीदा हुआ 4000 बकरा पुठा वीदा हुआ कई 100 उठ पुठा वीदा हुआ हिकड़े वेले ते सदन इहो नंगर हलंदो हुआ यानी एडा वडा शाहूकार हुआ। मुंहिंजा दोस्तों को अल्लाह जो शुक्र अदा कर रब करीम फरमाइंदो अल्लाह इन शकरतुम लअज़ीदन्नकुम जेकना शुक्र कंदो त मां वधाई ॾींदो साव बजे होंदे सोंदे पिटको कंदो त इहो भी ॾींदो हलियो। मुंहिंजा दोस्त भली अल्लाह जेका नेमत ॾिनी आहे उन्हीं के ज़ाहिर कर पर चाहत न रख जाए दुनिया जो ख्याल न रख जाए भलन कपड़ पाण जो शौक़ न रख जाए रब जी नेमत के ज़ाहिर भली कर भलन खाधन खाइण जे लाइ परायन दावतन ते बिना के दावत जे न बन जाए। सोने लतीफ़ सरकार सजले रहमत फरमायो त कंदी ऐं गिरा जे सनासी सांढिया सनासी सदाए अल्लाह जो आशिक सदाए तो खाधे जे पोयां मरदो रहे कपड़न जे पोयां मरदो रहे। बेटे सरकार सही पा फरमाए त कंदी ऐं गिरा जे सनासी सांढिया तनी खां अल्लाह अया अगाहो थियो अल्लाह इन का घणो परे आ ये कदा भी अल्लाह ते को न पहुंची सकदा। हाओ जने मिस्कीनी इख्तियार कई बिटाई से फरमायो त कंत जनी जी कोट में यारो बाबोड़ा पोशाक इन्हन जी औताक राजल रीझी आयो। ज़ाहिरी हाल केड़ो हुजे पर अंदर के साफ रख जाए अंदर के पाक रख जाए। हजरत गौसुल आज़म पीराने पीर सोना दस्तगीर रोशन ज़मीर दुनिया जंजे दरवाजे ता फैज़ भी वठे जंजे नाले साण असां यारी करे रहिया आहियूं जंजे सदके असां लंगर खाई रहिया आहियूं उहे सोना गौसुल आज़म संदा फरमाए 18 सालन जी उम्र जो हुस बगदाद शरीफ में पढ़न जला आयो आया 8 साल पढ़ी करे मो पूरो कयो
रब जे इल्म जेतिरो बि हो सभई वठी हासिल मूं करे वरितो आहे। उन खां बाद हज़रत गौसुल आज़म साईं था फरमाइनि हाणे पंहिंजे इस्लाह बातिन जे लाइ पंहिंजे बातिन खे रोशन करण जे लाइ अज़लत वञी इख्तियार कयमि, अकेला बि वञी इख्तियार कयमि। बगदाद जे शहर खे मूं छॾियो, माण्हुनि खे मूं छॾे ॾिनो, दोस्तनि खे छॾे ॾिनो, मां माइटनि खे छॾे ॾिनो आहे। मां 25 साल सॼा मदायनि जे इलाइक़नि में मदायनि जे मां छकलनि जे अंदरि घुमंदो वता पियो, उते रोज़ा मां रखा पियो, सॼो ॾींहुं रोज़े में रहंदोसि। शाम जो चश्मे जो पाणी पी करे रोज़े जी इफ़्तारी मां कयां। या वणनि जा किरल पन जेके सुकियल हूंदा उहे खाई करे मां रोज़ो पियो खोलियां। वरी खाई खाई करे ओॾी महिल वरी अॻिले रोज़े जी नियत मां शुरू करे पोॾियां। मुंहिंजो राति बि रोज़े में ॾींहं बि रोज़े में गुज़रे पियो। मुंहिंजा दोस्त सुहिणा पीर दस्तगीर पिया फरमाइनि 25 साल मां बरपट बयाबाननि में घुमियो आहियां। मां शहरनि जो रुख कोन कयो आहे, कपिड़ा मुंहिंजा रीणो रीणो थी विया। मां अछो कोन वरितो का मां भूगी कान ठाही आहे। गर्मी बि थिए पई, सर्दी बि थिए पई, बरसातूं बि वसनि पियो, लेकिन मां पथरे पट ते आसमान जे तंबूअ जे हेठां मां रब करीम जी यादि में एतिरो तमहू लॻो पियो आहियां। न मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत पई, न ॿिए पासे ई मुंहिंजी कॾहिं तवजो वई आहे। सोने लाल लतीफ़ सरकार सही रहमतुल्लाह ताला अलैह अहिड़नि जी तारीफ़ फरमाई आहे। मिठई घोट सही अले रहमत इरशाद फरमायो त दिलहू वेला विल्हू को भी अच्छो ना आए। विल्ह ते वेठा है, आसमान जी छत जे हेठा वेठा है। विल्हो वेला बुखन ते वेठा है, वेलन ते वेठा है, खाइण पीअण जे लाइ कुछ गॾु कोन कयो थल। मुंहिंजा दोस्तो वरी वाव कॾहिं गर्म वाव कॾहिं सर्द वाव लगन पिया। मिठाई घोट सही रहमत फरमाइनि पिया त विल्हो वेला जोगिन झला जान में अछोरी अल्लाह कोन्हे का पिड़ियल जो। अल्लाह का सिवा कोई जो अच्छो ना है। उनकी तवज्जो पंहिंजे रब जे मथा है। अल्लाह ताला के अल्लाह सुब्हानहू व तआला के पंहिंजो खालिक मालिक ही समझी रहा है। अलगर्ज मुंहिंजा दोस्त हज़रत गौसुल आज़म साहिबा फरमाइन अहिड़ी तरह मां पंहिंजे रब करीम जल जलालो के रात ॾींहुं यादि करे रहियो आहियां। 25 सालनि ताईं कंहिंखे ख़बर भी नहीं तो वो अब्दुल कादिर जीलानी दुनिया में को जहिड़ो भी आहे या काथे रहे भी थो। मुंहिंजा कनेक्शन सभिनी सां कटिजी विया, मुंहिंजा राबिता सभिनी सां ख़त्म थी विया। बसि कनेक्शन हिकिड़ो राबितो पंहिंजे रब करीम जल जलालो साण कयो आहे। बसि एतिरो त मज़ो पियो अचे, एतिरो सुकून पियो अचे। कंध पंहिंजे गोॾनि जे मथां पिया रखनि त पंहिंजे रब सां मुलाक़ात जो शर्फ पिया हासिल कल। हज़रत भिटई सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह इन मुराक़बे जी तर्जमानी फरमाई तमुना तूर सीना। अब तवज्जो साण बुधजो सुने लतीफ़ सरकार साईं सिंधी पे जे अंदर अल्लाह जे कुरान जो आयतूं भी ॾिनियूं आहिनि, हदीसूं भी ॾिनियूं आहिनि, बुज़ुर्गनि जा मक़ूल आहिनि, तसव्वुफ़ जूं ॻाल्हियूं भी ॿुधायूं आहिनि। उलमा इकराम मुंहिंजी ॻाल्हि खे सुठे नमूने सां सम्झंदा, बाक़ी जेके अवाम आहिनि सो आख़िर में सुभान अल्लाह चवंदो त सुकून करार अची वेंदो। सुने लाल लतीफ़ सरकार साईं रहमतुल्लाह ताला अलैह जल इरशाद फरमाए तो मूना यानी गोडा अल्लाह हमारा जा गोडा ये होता है जी मूसा अलैहिस्सलाम जे लाइ तूर सीना जो जबल होंदो आहे। मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते वञी करे पंहिंजे रब सां मुलाक़ात कंदो आहे ऐं हिन उम्मत जा वली सगोरा पंहिंजो कंध गोडनि जे मथां रखी करे रूहानी रब सां मुलाक़ात करे वठंदा आहिनि। बिटई सरकार साहिबा फरमाईंदे मूना तूर सीना अदा सदा सनासियन सजदे में सैयद चवे ही गोडा को
तिड़ियल फकान काब कौसैन औ अदना नागाइन मन खर्र मूसा सईका था जोगी जुंग जलन अल्लाह वलियुल्लज़ीन आमनो युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर अहली परपुरन मुशाहिदो महबूब जो उते आदेसियल बी अस्मा बी युबसिर बी विसाल बहल बी यमशी बी अंतिको एहड़ी चाल चलन पो सैयद चवे सदल तो कल पुछी थो केहड़ी इन्हनि पुछा करे रहियो आहे इन्हनि जो शान मूंखां छा पुछा करे रहियो आहे कंधे हेठि करे काॾे ॾिसींदा आहिनि कंहिंखे ॻोल्हींदा आहिनि कंहिंसां कचहरियूं कंदा आहिनि अॼु चुआननि जे हथनि मां मोबाइल कान थी वञे मिट माइटी रहिजी वई आहे अबे अम्मा जो चवणु कोन थो वठे उस्तादनि जो एतिराम छुटी वियो आहे किताबनि जा मुताले ख़तम थी विया क़ुरान जो दौर कोन थो करे निमाज़ूं क़ज़ा जे मथां क़ज़ा थी रहियो आहिनि मोबाइल जे अंदर नौजवान जी नजर लगी पई आहे अबा ही ॾिसां ही इंटरनेट आहे ही फिलानी शइ आहे मुंहिंजा दोस्तो तूं हिते ॾिसी रहियो आहे लेकिन तुंहिंजो नेट ख़तम थी वेंदो तुंहिंजो वर्क बि ख़तम थी वेंदो तुंहिंजी मोबाइल बि पुराणी थी वेंदी हलिया अल्लाह जे फ़क़ीरनि खां हिकिड़ो दफ़ो पंहिंजी दिलि जे मथां आङुर रखराए त ॾिस अहिड़ी चिप तुंहिंजे सीने जे अंदर लॻाए छॾींदा इश्क़ रसूल जो बैलेंस तुझे वजूद के अंदर भरे छॾींदा तो तुझो नेटवर्क रब करीब साण कायम करे छॾींदा तोखां मोबाइल विसरी वेंदो दुनिया खे विसरी वेंदई कंध झुकाईंदे त पंहिंजे मालिक सां मुलाक़ात जो शर्फ हासिल करे वठंदे असांजा नौजवान मादी दुनिया में फाथा पिया आहिनि यारो इंसान मादे मां भी ठहियल आहे त रूह मां भी ठहियल आहे रूह भी इंसान में आहे मादो भी इंसान में आहे जेकॾहिं ॿई शयूं गॾु आहिनि त इंसान आहे जेकॾहिं मादो न आहे त पोइ सिर्फ़ रूह आहे आलमुल अरवाह जॾहिं मादो न आहे रूह न आहे त पोइ मैयत आहे पोइ जनाज़ो आहे पोइ क़ब्र में पूरण जो लाइक़ु आहे तव्हां उहा कोशिशि करे रहिया आहियो उन्ही खे सांढे रहिया आहियो जेका क़ब्र जे लाइक़ु आहे जिस्म जी परवरिश करे रहिया आहियो जिस्म जी पालना करे रहिया आहियो जिस्म खे ख़ुशि करे रहिया आहियो पंहिंजे ज़हन खे ख़ुशि करे रहिया आहियो तव्हां रूह खे छॾे ॾिनो आहे रूह जी ग़िज़ा अल्लाह जो ज़िक्र आहे रूह जी ग़िज़ा रसूलुल्लाह जो इश्क़ आहे रूह जी ग़िज़ा मुर्शिदुल करीम जो तसव्वुर पाक आहे अचो फ़क़ीरो ओ नौजवानो फ़क़ीरनि जी सोबत में अचो दरगाह वारनि सां दिलि लॻायो अल्लाह वारनि सां सोबत इख्तियार कयो उन्हनि जी नज़र तुंहिंजे क़ल्ब जे मथां पवे तां त तुंहिंजी रूहानियत मज़बूत थी वञे वेठो ज़मीन ते हुजी लेकिन तुंहिंजी परवाज़ अर्श मुअल्ला खां मथे हूंदी आहे अर्श मुअल्ला खां मथे तुंहिंजी परवाज़ हूंदी फ़क़ीरनि जे दरवाज़े ते अचो उन्हनि सां सोबत इख्तियार कयो त तोखे सेखारनि रब करीम फरमात फसअलू अहला ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून तव्हांखे ख़बर न आहे त पोइ ज़िक्र वारनि खां वञी पुछा कयो ज़िक्र वारनि खां पुछा कयो अहिड़ो तोखे रस्तो ॾसींदा जो तुंहिंजा ॿेड़ा ई पार करे छॾींदा हज़रत गौसुल आज़म पीराने पीर सोड़ा दस्तगी अबा थकात कोन आयो न मुझो कलाक पूरो थी वियो हाणे मां तव्हां सां रूम में बि थो हलां अल्लाह से आबाद हजरत पीराने पीर दस्तगीर रोशन ज़मीर मीरा मुर्शिद मुहय्यद्दीन भले पार वया अबा 91 साल सोने दस्तगीर जी हुई 90 साल जी उम्र में आखिरी यो हज मुबारक कयो हुआ हर साल हज ते वञण जो इरादो फरमाईंदा हुआ कॾहिं बींदा हुआ कॾहिं अल्लाह जी मशियत अलक़र्ज़ सोना दस्तगीर जॾहिं भी हज ते बींदा हुआ हज़ारे माण्हू गॾु हलंदा
हुआ रस्तन सा भी मानो गड पिया हलदा हुआ साईं जो आखिरी हज हुओ इरादो फरमायो त हिन हज ते मां अकेलो अल्लाह जी दरबार में वञा मानो गड न वठी वञा अकेले अल्लाह दे तो वञा अकेलो मानो वञा आयो भी अकेलो आया विदुस भी मां पंहिंजे रब जी दरबार में सोने हबीब जी दरबार में वञा लेकिन अकेलो वञा सोना गौसला जो से अकेला सफर करे वया अड़ी तरह वया जो हजरत गौसला आज़म पेरन जे अंदर चंपल को न पातो जुती कान पाती आहे एडी वडी उम्र पिया जबल जा नोकदार पत्थर पेरन के लगन पिया परवाह काने निगाह में मदीनो आई बको आहे सबेरी खड़ी चवे थी हल हिन्नाई खड़ी आहे सबीरी खड़ी दिलड़ी चवे थी हल हिन्नाई खड़ी मुझी सूरल सड़ी जिंदड़ी मुझी सूरल सड़ी जिंदड़ी ओ कॾहिं ठरंदी अले मरी वेंदस है कॾहिं ठरंदी अले मरी वेंदस मुंहिंजी मिठड़े मदीने दे जेको मूंसां गॾु चवराईंदो अल्लाह कंदो त हिन साल मदीने जो दीदार नसीब थींदसि मुंहिंजी मिठड़े मदीने दे चओ मुंहिंजी मिठड़े ओ बाग वरंदी अले मरी वेंदस है बाग वरंदी भलारी भोए हज़रत जी नसीब थे जाए तुरबत जी भलारी भोए हज़रत जी नसीब थे जाए तुरबत जी वडी दीवार गुरबत जी दस्यो डरंदी अले मरी वेंदस है दस्यो डरंदी अले मरी वेंदस जी मिठड़े मदीने दे खोड़ साथी की बाइन पिथा यार दी दरबार में अर्सा कयो की बाए केर बिना लहराए केर भी न उन पोड़ी का पुछो जे का पंजे पोटरे जी शादी में के सजी रात सेहरा गाई दिया मुंहिंजी मिठड़े मदीने दे चओ मुंहिंजी मिठड़े मदीने दे ओ वरंदी अले मरी में दुस है बाग वरंदी अल्लाह ताला सबनी की बाग मदीने पाक बराई दो आमीन तो दोस्तों सोना गौसला आज़म पीराने पीर दस्तगीर रोशन ज़मीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन मक्के पाक जो दीदार फरमायो हज मुबारक जो शर्फ बेरी हासिल फरमायो उन्हें का बाद मदीनतुल मुनव्वरा में भैया रोज़े पाक ने सामू भी करे सलाम को सलाम अर्ज करे रहा है अंदरा सलाम जो जवाब मिली रहो आए हजरत गौसला आज़म साहिब अर्ज कंद या रसूल अल्लाह अकीदो मुंजो तमा हयातुन नबी आयो तमा जे सलाम जा जवाब मां बगदाद में वेही करे भी बुधंदो आया अज मुंजी उम्मीद आए मां तमा जो बचड़ो आया पंजो हथ मुबारक बाहर कढो त तमा जे हथन के अज चुमियो जा अखन ते घुमाया सोने दस्तगीर अर्ज कयो देर कान थिया हयातुन नबी जो हथ मुबारक बाहर निकली आयो हजरत गौसला आज़म हथ मरतो हथ के चुमी दिया उन्हीं का बाद मशहूर थी गया दस्तगीर दस्तगीर हथ वठण वारो हथ वठण वारो हथ वठण वारो आहे हजरत गौसुल आज़म साईं हथ वठी रहा है हेडा मदीने वाले घोट जा हथ पिया वठल हेडा फकीरन जा हथ पिया वठन हेडा हथ वठी करे हुन हथ में ॾेई रहा है अलगरिस्त मुंहिंजा दोस्तो मदीने पाक जी शर्फ हाज़री जो शर्फ हासिल करे वापस पंहिंजे वतन ते वरी रहा हुआ रात ॾींहुं पंध करे पंहिंजे रब करीम खे यादि कंदा पिया
अचन घड़ी भी अल्लाह को न तो विसरे हलन तभी अल्लाह याद बेहन तभी अल्लाह याद रात दी बंद लगो पयो आ मुझा दोस्तों ये पे याद कल सोने लाल लतीफ सरकार से तर्जमानी फरमाइया हजरत भिटाई सरकार से रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो ता आशिकन अल्लाह जी यारो आशिकल अल्लाह जी सदा वाई बात फस्कुरूनी अज़्कुरुकुम तन अंदर में तात तनी खां का साथ सजन वेल न विसरे घड़ी भी यार कोन तो विसरे हजरत गौसुल आज़म सही पंहिंजे रब के याद कंदा हलंदा जन पिया पोई रात आए बहराड़ी जो इलाइक़ो आहे रस्तो सोढ़ो आहे बाट पंहिंजे वठो पिथा जन ओचितो साम्हूं हिकिड़ो चोर बीठो आहे इन इरादे सां त मां चोरी कंदुसि माण्हू ईंदो त उन खां फुर कंदुसि परे खां सुणे दस्तगीर खे ॾिठई ख़्याल कई त मुंहिंजो कमु थी वियो माण्हू अची रहियो आहे ज़रूरु उन खां फुरे वठंदुसि ही पंहिंजी पोज़ीशन संभाले के बूढ़े जो पासो ॾेई करे बीही रहियो आहे जॾहिं सोना गौस पाक से वेठा पिया अचनि हिनजी नज़र जो पई आहे नज़र पे ते ॾिसे पियो त सुहारी मुबारक सफ़ेद आहे पर नूर सां ऐं चहिरो मुबारक चोॾीं जे चंड खां बि वधीक चमकी रहियो आहे हजरत गौस पाक साईं एडी वडी उम्र ही लेकिन मुझे मथा पीरिय जा आसार ज़ाहिर कोना चमजे त बाबा ते खुंज पजी वया झुरियूं पजी वयूं इए कोन हो दंद फजी पया इए कोन हो सुनो पीर दस्तगी सुहारी मुबारक सफेद थी वई मार मुबारक सफेद थिया पर रुख अनवर चोडी जे चंद्र का वधीक चमकी रही एडो हुस्न एडो जमाल एडो सुनो त मुकना जवान ही को ॾिठो ही त पोड़ो एडो सुनो सुभान अल्लाह चोर चौथ ही का शे बिया सुभान अल्लाह ही जात पुरण जे लायक न हिंजे दरवाजे ते पिनण खपे हिते पिनण खपे हे पुरण जी जात नाहे हिते पिनण खपे ॾियण वारो आहे हिते चहिरो ई असांखे ॿुधाए थो अयां जो सोना दस्तगीर वेठा थिया हज़रत गौस पाक जे जिस्म मुबारक में मिठे महबूबन करीमन जे आल वारी निस्बत सां ऐं मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दीन जी ख़िदमत करण जे हवाले सां ऐं हुस्नी हुसैनी लाल हुअण जे करे संदन जिस्म मुबारक में खुशबू रहती ही सोना दस्तगीर हीअं हितां गुज़री वञनि पूरो ॾींहुं पूरी रात खटी मञा खुशबू ख़त्म कान थी हज़रत गौस पाक से परे खां जो ॾिठई न चेहरो ॾिसी ही हैरान थियो वरी जो साईं जना वेठा पोता तो खुशबू अग में पई अचे ही भी बाहर निकली आई हज़रत गौस पाक से सलाम कयो वालेकुम अस्सलाम अबा केर किथां जो कीअं छो बीठो आहे हिन हयो कूड़ सही मां हितां पाड़े जो आहियां अल्लाह जी इबादत पे कई रात जो उथियुसि वरी कुदरत के नज़ारनि के ॾिसण जे लाइ ॿाहिरि निकिरी आहियां रात जा सितारा वञनि पिया ॾींहं जी रोशनी निकिरे पई पखी पिया ॿोलियूं कनि सभु को पंहिंजे रब खे पियो यादि करे बसि उन्हनि सां गॾु मां बि अचे रब खे पियो यादि कयां अवां जहिड़ी सुहिणी सूरत मालिक मिलाई आहे लख एहसान पंहिंजो तारुफ़ करायो तव्हां केरु आहियो सोने दस्तगीर फरमाया त बाबा सैयद आहियां हसनी हुसैनी असल आया जीलान जो रहंदड़ बगदाद जो विश्व भले बार मक्को मदीनो माणे वापस पंहिंजे मुल्क वञा पियो नालो अथव मुंहिंजो अब्दुल कादिर चोर के नालो त ॿुधल हुओ किबला अब्दुल कादिर उहो जंहिंखे दुनिया दस्तगीर चवंदी आहे सुभान अल्लाह फरमाए सच बुधो थई सही अब्दुल कादिर हो जंहिंखे दुनिया गौसुल आज़म चवंदी आहे पाण फरमाए सही बुधो थई पर देर हुन कान कई हेठि झुकियो कदमनि ते किरियो सांझनि जी दामन में ॿई हथ मज़बूती सां वरताई सुभान अल्लाह ऐं चवण लॻो किबला न मां साद आया न पाक आया
ना बुजुर्ग आया ना नमाजी ना तहज्जुदी आया ओ मुझा सोना ही कारियों को जियो मोहन मोचारियों खनी बैठियों वाटते ठिठी जो खारियों इन्हल जो आरियों तो सैयद रिया केर सहे सोना मौजूदा हूँ केर बुधा दो मुझे हाल ते केर रहम फरमाए दो मुझे मथा केर करम नवाजी फरमाए दो बस को अर्ज कर लगो तो या शेख अब्दुल कादिर जीलानी शैयन लिल्लाह ओ मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी अल्लाह जे नाले सा जरड़ो मुखे भी त अता फरमायो इन चोर लफ्ज चया हुआ रब करीम जल जलालो इन लफ्जन के एडोत शर्फ दई छजो अज भी जेकना को मुश्किल वारो जे तकलीफन वारो जे मुसीबतन वारो जे बेरोजगार हो जे कर्ज वारो हो जे औलाद न थींदो हुजे शादी न थींदी हुजे वडेरन का परेशान थियो हुजे हुकूमत तंग कयो हुजे केड़ी भी मुसीबत मुश्किलात हुजे आखिरत जो ट्रपा कब्र जो ट्रपा ईमान जी हिफाजत करनी आ भलो अकीदो रखी करे तो उठी रात जो 11 नफल पढ़ी 11 कुल वल्ला पढ़ी दस्तगीर के दरबार में पेश करे तो बगदा जे शर तरफ 11 कदम खड़ी करे तो ये चवंदो अचे या शेख अब्दुल कादिर जीलानी शैयन लिल्लाह ये चवंदो अचे विखो पूरियों को न थींदो अल्लाह ताला सोने दस्तगीर जे सदके इन साइल जो सवाल पूरो फरमाए छड़ींदो भली तमा आजमाए त ॾिसो करे त ॾिसो दस्तगीर जो दरवाजो फैज़ वारो अज ताईं खुलियो पियो आहे मुंहिंजा दोस्तो न रड़ कई आहे मौला जो सोना अब्दुल कादिर जीलानी अल्लाह जे वास्ते कुछ त मूंखे अता फरमा हज़रत गौसुल आज़म हिकड़ी नज़र हिंजे मथा कई आहे बी नज़र रब करीम जी रहमत ते कई आहे अल्लाह ताला जी दरबार में अर्ज कई त मौला हिन वक्त में हिन सोढ़ी चाही ते हिन बेकार वक्त जे अंदर तुझे माने अब्दुल कादिर जी दामन में हथ विधाइन या अल्लाह इन्ही जा हथ क़यामत ताईं कायम रख जा बस नजर पड़ी वही दुआ थी वही हुओ तो चोर पर वसीलो वरतई मबतगू इलैहिल वसीला उन अल्लाह जे तरफ को वसीलो तलाश कयो चोर वसीलो को लियो दामन में गिरी पयो हथ मजबूती सा वठे थो सुने दस्तगीर भी नजर कया हुओ तो चोर पर अब्दाल वक्त जो बढ़ी वयो है नजर थी वही इहो आहे वसीलो रब करीम फरमाते ईमान वारो अल्लाह का जो वसीलो तलाश कयो वजाहिदो फी सबील अल्लाह जी राह में कोशिश भी कयो मेहनत भी कयो रियाजत भी कयो लअल्लकुम तुफ्लिहून इन उम्मीद सा तमा कामयाब थी वेंदा दुनिया में कामयाब कब्र में कामयाब आखिरत में कामयाब किए कामयाब थी दो अल्लाह ताला ईमान वारन के सजो बेईमान कर कामयाब कौन थी दो ईमान भी हुजे खुदा जो खौफ भी हुजे वसीलो भी मजबूत हुजे अल्लाह की राह में मानो कोशिश भी करे इबादत भी कंदो अचे रब करीम जो कुरान सर्टिफिकेट दे रहो आदत तमा कामयाब आयो कामयाब थी वीदा से सुने दस्तगीर जे सदके में इंशाअल्लाह तबारक व तआला हिते भी बेड़ा पार कब्र क़यामत के अंदर भी बेड़ा पार थी आमीन जा दोस्तों असा सोने दस्तगीर के सलीदा आहियूं अकीदो ही आ त असा जा सद अल्लाह ताला पहुंचाए थो ऐं खेन ॿुधण जी ताक़त अल्लाह ॾिनी आहे
खेण मदद करण की ताकत भी अल्लाह ही अता फरमाई है। जड़ा इहो अकीदो आहे तो न शिरका न बिदअता न हराम आहे। इहो असां अहले सुन्नत व जमात मुसलमानन जो अकीदो आहे त हज़रत गौसुल आज़म पंहिंजे मज़ार में आहिनि, ज़ाहिर विसाल थी चुको आहे, रूहानी तौर ते पाण हयात आहे ऐं पंहिंजे फ़क़ीरनि जे मथां नज़र रखियो था अचनि। जेको जाथे सॾ करे थो उन जी उते मदद भी थी रही आहे। हज़रत बेटई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि भिट ते वेही करे सॾ कया त मीरा शाह मदद थी अची ओखी बेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ी दे पेर तो औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते। इन इरादे सा इन अकीदे सा सद कदासी तो सद जायज भी आहे। हाणे अचो असां सभई सुणे दस्तगीर के सद था कयो। मां पंहिंजी बोली सराइकी में तो सद कया जडा चयो त तव्हां भी मूंसां गॾु चवराइजो। मूंखे उम्मीद आहे त सुणे दस्तगीर जे सदके रब्बुल आलमीन सभी का बेड़ा पार फरमाइंदो। आमीन जो दोस्तों। या गौसुल आज़म साईं, या गौसुल आज़म साईं, या गौसुल आज़म साईं, तेरी पूजी है परवर ताईं, तेरी पूजी है मालिक ताईं, कुल पीरा दा तो पीर मेरा अर्ज सुनी, असाडा अर्ज सुनी, असाडा अर्ज सुनी। गौसो कुतुब है तेरे सलामी, अब्दाल कलंदर देवन गुलामी। सुना गौसो कुतुब है तेरे सलामी, अब्दाल कलंदर देवन गुलामी। कुल बलियां ते कदम तेरी सब ते नजर करम, कुल बलियां ते कदम तेरी सब ते नजर करम। तू दुनिया दा दस्तगीर मेरा अर्ज सुनी, असाडा अर्ज सुनी। या गौसुल आज़म साईं, या गौसुल आज़म साईं, तेरी पूजी है परवर ताईं, तेरी पूजी है मालिक ताईं, कुल पीरा दा तो पीर मेरा अर्ज सुनी। जिलानी अर्ज सुनी, ओ साईं अर्ज सुनी। करम दी जडही नजर करें तई, चोरा को अब ताल करें दई। सोना करम दी जडही नजर करें दई, चोरा को अब ताल बने दई। सब दे दे दरते साइल जिन माढ़ो मलाइक माइल, सब दे दे दरते साइल जिन माढ़ो मलाइक माइल। घिन फैज़ वंदन फकीर मेरा अर्ज सुनी, असाडा अर्ज सुनी, असाडा अर्ज सुनी। करो बुलंद आवाज़ सब दफा सुभान अल्लाह जवाब। बुढ़िया को तो पार लगावी, राह भुलिया को राह रलावी। सुना बुढ़िया को तो पार लगावी, राह भुलिया को राह रलावी। ए खलील है अर्जा करदा, है खातिम तेरे दरदा। ए खलील है अर्जा करदा, है खातिम तेरे दरदा।
तो वीर मेरा अर्ज सुनी असादा अर्ज सुनी या गौसल आजम साईं आखिरी दफा मुसा गॾिजी चौराहे इंशाअल्लाह सभी जा बेड़ा पार थींदा या गौसल आजम साईं या गौसल साईं या गौसल आजम साईं तेरी पूजी है परिवार ताईं तेरी पूजी है मालिक ताईं कुल पीरा दा तो पीर मेरा अर्ज सुनी असादा अर्ज सुनी ओ साईं अर्ज सुनी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर 1.5 कलाक का मथे वाइज अल्लाह सजाव फुल स्पीड में माशाअल्लाह अल्लाह तव्हां खे आबाद कंदो सदाई खुश रहंदो ई दामन सोने दस्तगीर असांजे हथनि में इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं क़ाइम रहंदी आखिरी मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ आहे जेको सोने दस्तगीर जी महफ़िल में मां अर्ज़ कंदो आहियां सोचे समझी मुखे जवाब ॾिजो तकड़ न कजो न अर्ज़ मुंहिंजो ही आहे छा असां सभई दस्तगीर जा मुरीद आहियूं वाकई हलो ॿी ॻाल्हि हाणे हिकिड़ा मुरीद हूंदा आहिनि पक्का ॿिया हूंदा आहिनि कच्चा असां ले कहिड़ा पक्का हाणे बस सवाल थिया बस जवाब थिया अॻिते हिकिड़ी ॻाल्हि थो कयां मुंहिंजो जवाब मां कोन वठंदुसि घर ताईं सोची था वञिजो असां दावा की तो सब साईं जा मुरीद आहियूं दावा की सब पक्का आहियूं पर मां अर्ज़ थो कयां सोने दस्तगीर जो मुरीद बेनमाज़ी कोन हूंदो आहे सोने गौस पाक जो मुरीद ब्याज खोर कोन हूंदो आहे बिल्कुल सोने गौस पाक जो मुरीद किला खोर कोन हूंदो आहे सोने दस्तगीर जो मुरीद पराया नंग कोन तकींदो आहे सोने दस्तगीर जो मुरीद चोरी कोन कंदो आहे हू त चोरनि खे अबदाल बनाईंदो आहे हू बेनमाज़िन खे नमाज़ी बनाईंदो आहे सदाई दस्तगीर जो मुरीद चोरियूं करे ज़ोरियूं करे रिश्वतूं खाए थी नथो सघे कच्चो आहे रुगो नाले ताईं मुरीद आहे जे पक्को थियणो आहे त पोइ चङी तरह निमाज़ी बि थियणो आहे हर गुनाह खे छॾे करे अकेले अल्लाह जी दरबार में पंहिंजो सिर झुकाइणो आहे हाणे जेकर असां पक्का मुरीद आहियूं पोइ रब जो शुक्र था अदा कयूं जे कच्चा आहियूं पोइ अल्लाह खे त अर्ज़ कई त मौला असांखे दस्तगीर जो पक्को मुरीद बना पक्को मुरीद बना दुआ भी कयूं ऐं कॾो कॾ वरी कोशिश भी कयूं कोशिश कंदासीं रब्बुल आलमीन असांखे कामयाबी अता फरमाए अल्लाह से सभी की हाज़िरी कबूल फरमाए हिकिड़ो दफ़ो अलहम्द शरीफ 3 दफ़ा कुल हुवल्लाह शरीफ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आमीन सलात और सलाम का बाद इंशाअल्लाह ताला हज़रत मखदूम साहब दिन दुआ फरमाइंदा ये फ़कीरानी दुआ तमाम अल्लाह के दरबार में सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक या अल्लाह असांजी हाज़िरी कबूल फरमा अचण वेहण कबूल फरमा ॿुधण ॿुधाइण कबूल फरमा नंगर न्याज़ अतमा दरूद कुल सुभान अल्लाह जो सदाऊं ऐं फातिहा शरीफ जो विर्द पंहिंजी बारगाह में कबूल फरमा या अल्लाह इन सभिनी जो सवाब हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी पाक दरबार में तोहफतन हदीयतन पहुँचाए आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तबस्सुल पाक से जमी अंबिया वल मुरसलीन अलैहिस्सलाम के दरबार में पहुँचा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हें अब्बे अम्मा अहले औलाद अज़वाज मुतहरात सहाबा इकराम ताबईन तबा ताबईन अइम्मा हज़रात शहदाए करबला रुफ़क़ाए करबला पाक के दरबार में हज़रत इमाम आज़म अबू हनीफा खुसूसियत से हज़रत आज़म पीराने पीर सोने दस्तगीर जी दरबार में पहुँचा हज़रत साईं ख्यारी शरीफ वारन जी दरबार में हज़रत इमाम रब्बानी हज़रत कलंदर लाल शहबाज हज़रत बिटई सरकार साईं जी दरबार में सॼी उम्मत भलारी के खुसूसियत सां जिन महफ़िल सजाई जेतिरा भी हिते हाज़िर थिया
जिता भी रिश्तेदार दुनिया मजा रहलतूं करे उन सभिनी ते इहो सवाब पहुचा ए मुंहिंजा रब करीम ऐं पंहिंजे महबूब जे सदके तूं उन्हनि जूं ऐं असां सभिनी मोमिननि जूं क़ब्रूं पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमा असां जेरनि जो ख़ात्मो ईमान ते फरमा असांखे इस्लामी ज़िंदगी नसीब फरमा मुंहिंजा रब करीम जिन भी ख़िदमत कई उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में अहल इज़्ज़त में उम्र औलाद में बरकतूं अता फरमा उन्हनि जे इल्म अक़ल इख़लास में बरकतूं अता फरमा अमल में बरकतूं अता फरमा मुंहिंजा रब करीम जेतिरा बि हिते महफ़िल में शरीक थिया या घरनि में घटियुनि में जेके ॿुधी रहिया आहिनि या बाद में जेके मोबाइल ज़रिए ॿुधंदा ऐं ॿुधी रहिया आहिनि सभिनि जे दिलि जूं नेक मुरादूं पूरियूं फरमा कर्ज़ मर्ज़ दर्द मुसीबत दूर फरमा बीमारनि खे शिफ़ाई कामिला अता फरमा बे औलादनि खे साले ऐं नरीना औलाद अता फरमा मुंहिंजा रब करीम असांजी महफ़िल पाक में ही भलारा उलमा इकराम मशाइख़ इज़ाम हुफ़ाज़ जेके तुझे सोने नबी जे दीन जा वारिसन आया है मुंहिंजा मौला उन वारिसान मुस्तफ़ा जे सदके असांजी दुआऊं क़बूल फरमा ऐं हिन वारिसान मुस्तफ़ा जी तूं हिफ़ाज़त फरमा ऐं मुंहिंजा रब करीम ख़ुसूसियत सां तहरीक लब्बैक जे जवाननि जी हिफ़ाज़त फरमा तहरीक लब्बैक जे मुजाहिदनि जी हिफ़ाज़त फरमा मुंहिंजा रब करीम तहरीक लब्बैक जा जेके जवान शहीद थिया उनकी शहादत पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा जेके ज़ख्मी आहिनि उनखे तंदुरुस्ती सेहत सलामती अता फरमा भाऊ साद साहब के वॾी हयाती अता फरमा उनखे तंदुरुस्ती सेहत सलामती अता फरमा दुश्मन जे दुश्मनी खां नाज़ुअ जे नज़र खां शैतान जी शरारत खां महफूज़ फरमा ए मुंहिंजा रब करीम असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा असांजी सिंध ऐं सिंधुअ जी हिफ़ाज़त फरमा असांजे मारूड़नि जी हिफ़ाज़त फरमा असांजे उलमा मशाइख़ नात ख़ाननि हाफ़िज़नि अवाम अक़ीदे जी हिफ़ाज़त फरमाए मुंहिंजा रब करीम जाथे बि मुसलमान तकलीफ़नि में सभिनी जूं तकलीफ़ूं दूर फरमा बिहुर्मति अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि वसल्लम सलात व सलाम जे लाइ उथी पियो हथड़ा अदब जा बची हुई हो ये अकीदो रखो तो सदा सलाम सुने महबूब के दरबार में पहुंची गया मुस्तफ़ा जाने रहमत तेला को सलाम शमए बज़ में हिदायत तेला को सलाम हम यहाँ से पुकारे वहाँ वो सुने हम यहाँ से पुकारे वहाँ वो सुने उनके आला समाअत पेला खूं सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पेला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पेला पतली पतली गुले कुद्स की पत्तियां पतली पतली गुले कुद्स की पत्तियां उन लबों की नज़ाकत पेला खूं सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पेला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पेला गौसे आज़म इमाम मुत्तक़ा वन्नो का गौसे आज़म इमाम मुत्तक़ा वन्नो का जलवाए शान कुदरत पेला खूं सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पेला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पेला मुझसे खिदमत की कुद्स
सी कहे हाँ रजा मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रजा मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमई बज़ में हिदायत लाखों सलाम सलातो सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह वाला आलिका वस्वाबिका या रहमतल लिल आलमीन। सब जमात वही रहो। साईं मखदूम साईं जन दुआ फरमाइंदा। कर फजल कर करम कर बाच कर जारबाजी मौला सुभान इन्नी कुल ज़ालिम वन्नज़ल कुरान मा व शफा रहमतुल मुमिनीन वल्लाहु यरज़ुकु मन यशा बिग़ैर हिसाब युहिब्बूना मुक़ब्बिला वल्लज़ीना आमनू अशद्दु बिल्लाह इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबी व रसूल व मुहम्मदिन व ला इलाहा इल्लल्लाह।